मूंखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी फज़ला कुरैशी साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं वरी महिरबानी कुरैशी साहब छा ॾिसो था हीउ मामिलो वरी एक्नेक जे इजलास सुभाणे घुराए तलब कयो आहे ऐं हिन हिन मनसूबे खे शामिल कयो आहे? अरे इहो बेसिकली जेको इजलास इहो थियो ई कोन हो, छाकाणि जो जेको लास्ट इजलास थियो ॿ दफ़ा इन खे सिंध गवर्नमेंट जे प्रोटेस्ट ते डेफर कयो वियो ऐं फ़ैसिलो इहो कयो वियो त छाकाणि जो पाणी जे क्वांटम जो मसइलो आहे, सिंध चैलेंज कयो त पाणी कोन्हे, इहो फ़ैसिलो वञी CCI कंदी। हिकिड़ो दफ़ो CCI जे लाइ फ़ैसिलो थियल, वरी जॾहिं पंजाब ॿीहर खणे त वरी जॾहिं अहसन इक़बाल लास्ट फ़ैसिलो इहो कयो इहो हायर फोरम में वेंदो। हायर फोरम माना त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट या त नेशनल इकोनॉमिक काउंसिल, बजाए इन खे नेशनल इकोनॉमिक काउंसिल या CCI में मोकिलण जे पंहिंजे ख़िलाफ़ वर्ज़ी करे वरी हिननि एकनिक में आंदो आहे ऐं जेको हिकिड़ो अनकॉन्स्टिट्यूशनली ऐं पंहिंजे फ़ैसिलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं इन में इशू बेसिकली डे 1 खां वठी इहो इशू आहे त इन खे सिंध गवर्नमेंट वञण खां पोइ इन प्रोजेक्ट जी 2-3 दफ़ा मुखालफ़त कंदी आई आहे, पोइ ज़ोरी हिननि विधो इन कैनाल खे वाटर रिकॉर्ड में, इहो पंजाब जे पंहिंजे हिसे में पाणी थींदो फ्लड शेयर्स में, त हिननि खे ख़रीफ़ में हिन जी कोटा विझी करे ऐं पोइ हिन खे हुते अप्रूव करायूं ऐं पोइ प्रोजेक्ट एज़ सच मुशरफ जे ज़माने अप्रूव थियो, पर इहो कंडीशनल अप्रूवल हो। कंडीशनल अप्रूवल हो त टेलीमेट्री सिस्टम जेको आहे सो लॻायो वेंदो, जेको ॾिसंदो त इन कैनाल जे करे पंजाब पंहिंजे हिसे खां वधीक पाणी ड्रा न करे ऐं सिंध खे पूरो पाणी मिले। पोइ उहो टेलीमेट्री सिस्टम लॻो जेको फेल थी वियो ऐं कैनाल ठही वियो। कैनाल जॾहिं मेजर कैनाल ठही वियो त उनजो विदड्रॉल एतिरा कोन आहे। हाणे जेको आहे एशियन बैंक जे मदद सां जंहिं में 38 अरब रुपए जो कुल प्रोजेक्ट आहे, जंहिंमें मेजर कंपोनेंट एशियन बैंक जो 31 अरब रुपया ऐं 4 अरब 5 गवर्नमेंट ऑफ पंजाब जा आहिनि, 3 अरब बेनिफिशरीज़ जा आहिनि। त इहो 38-39 अरब जो प्रोजेक्ट जेको आहे सो बार बार अची रहियो आहे। जी साईं कुरैशी साहब, इहो जॾहिं तव्हां ॿुधायो त इहो 2-3 दफ़ा जॾहिं डिफर थी चुको आहे ऐं हींअर आहे बि निगरान सरकार, त ही बार बार पंजाब ऐं फेडरल गवर्नमेंट गॾिजी इहो प्रोजेक्ट वरी खणी ईंदा आहिनि ऐं बार बार कोशिशि कंदा आहिनि, हालांकि सभिनी टेक्निकल अप्रूवल तां अञा हिन जी अप्रूवल नाहे आई, माना जेका फॉर्मल अप्रूवल चइजे न त इन प्रोजेक्ट जेको प्रोजेक्ट अंडर कंसिडरेशन हिन जी फॉर्मल अप्रूवल कोन्हे। हिननि खे एज़ ए स्पेशल केस हिन खे इजाज़त ॾिनो त एशियन बैंक सां नेगोसिएशन कनि पहिरीं स्टेज ते, हालांकि उहो बि न ॾियणु खपंदी इजाज़त। हाणे उन एशियन बैंक जे बहाने वरी हिननि उहा एक्सटेंशन ॿीहर वरिती। हाणे प्रेशर बिल्टअप करे रहिया आहिनि त एशियन बैंक जे करे बि लोन जे करे, हालांकि इहा लोन कैन बि डिफर्ड, लोन कैन नॉट बि, ज़रूरु न त लोन जल्दी यूटिलाइज़ कयो। पर ॻाल्हि इहा आहे त इन जा जेके बेसिक फ्लॉज जेके प्रोजेक्ट जा आहिनि त हे हिन जे तहत को 6,49,000 एकड़ ज़मीन नई ज़मीन आबाद कंदा। माना त सिंध में एग्ज़िस्टिंग ज़मीन लाइ पाणी कोन्हे, सिंध में अञा ताईं बि एग्ज़िस्टिंग ज़मीन लाइ पाणी कोन्हे। रबी या ख़रीफ़ में प्रॉब्लम था थियनि। हे पंजाब में नई ज़मीन 6,49,000 एकड़ जो प्रोजेक्ट खणी आया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट की इहा रिजर्वेशन। ॿियो त जेकॾहिं तव्हां वाटर अकॉर्ड में 10 डेलीज़ ॾिसंदव त 10 डेलीज़ में कुल सेंक्शन पाणी हिन कैनाल लाइ 1.87 MF, माना 2 MF को घटि। हाणे जेको प्रोजेक्ट खणी आया आहिनि इन में 2.5 MF पाणी खणंदा, माना 1.5 पाणी खणंदा। हर लिहाज़ को ग़लति कमु थी रहियो आहे। जेके सेंक्शन्स जेके अलॉट आहिनि उन खां वधीक कमु थी रहियो आहे ऐं जेके पाणी जेको अवेलेबल जेको सेंक्शन पाणी आहे कैनाल लाइ उन खां वधीक पाणी थी रहियो आहे ऐं फेडरल गवर्नमेंट ऐं पंजाब गवर्नमेंट खे परवाह ई कोन्हे। प्लानिंग एंड डेवलपमेंट गवर्नमेंट पंहिंजो कुरैशी साहब ही त ज़बरदस्ती आहे, ही त हिकिड़ी ज़ोरी आहे, ज़ोरी कनि पिया ही त सभु कुझु। सिंध हुकूमत ख़ुदि तव्हां सम्झो था निगरान सरकार बि मुखालफ़त कई आहे। असांखे इहा ख़बर आहे त निगरान सरकार बि चयो आहे त असांजी सिंध सरकार चयो आहे त इहो न थियणु घुरिजे फ़िलहाल, ऐं इहो मामिलो जेका इलेक्टेड हुकूमत अचे उन ते छॾणु घुरिजे। इहो त सुभाणे ख़बर पवंदी छा थो थिए पियो। चवण जी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि पवंदी छाकाणि सुभाणे आई वॉज एक्सपेक्टिंग अटेंडेंस, पर मूंखे जेका ख़बर पई आहे त चेयरमैन PND बोर्ड बि कोन थो अचे पियो, सेक्रेटरी इरिगेशन बि कोन थो अचे पियो। दागा साहब पार्टिसिपेट कंदो अलॉन्ग विथ वन स्पेशल सेक्रेटरी। मूं सिंध गवर्नमेंट वारनि खे इहो बि चयो, मूं लास्ट टाइम बि चैनल ते चयो त बाबा इहो त जीअं एजेंडा ते आयो हो
त तव्हांखे लिखी मोकिलिणो हो त इहो एजेंडा तो हटायो, छाकाणि जो इहो प्रोजेक्ट में जेके फॉर्मेलिटीज़ पूरियूं थियणियूं आहिनि एज़ पर एक्निक डिसीजन उहो पूरियूं न थियूं त दिस इज़ प्रीमेच्योर टू ब्रिंग टू द एक्निक। यानी कि जीअं एजेंडा इशू थियो आहे त उन वक़्तु ई राइटिंग में एतिराज़ करणु खपंदो हुयो, इन खे एजेंडा तो हटाइणु खपंदो। मूंखे ख़बर न आहे त प्रेसिडेंट चेयरमैन एक्निक इन ॻाल्हि जो केतिरो एक्सपोजर आहे, छाकाणि जो आई डोंट नो व्हाट इज़ एक्सपोजर ऑफ फाइनेंस मिनिस्टर शमशाद केनी जी केतिरे क़दुरु ख़बर आहे। बाक़ी जेका समरी आहे उहा 37 पेज 48 पेज जी समरी आहे, उन में सिंध गवर्नमेंट जा ऑब्जेक्शन्स आहिनि, एक्निक जा पुराणा डिसीशन्स आहिनि, ऐं मुंहिंजे ख्याल में कंहिं बि तरह सां कॉन्स्टिट्यूशनली एज ए इंटरिम गवर्नमेंट ऑन द मेरिट्स ऑफ द प्रोजेक्ट अगेंस्ट द जेको मैंडेट्स आहिनि इहो प्रोजेक्ट जी काई जस्टिफिकेशन कोन्हे त एक्निक में कंसीडर थिए। पर इहो साईं इनमें एडीबी जेका आहे उहा पैसा ॾींदी, पर एडीबी हिकिड़ी कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट खे जंहिंमें सिंध जा ठीक ठाक एतिराज़ आहिनि ईअं कंदा रहिया आहिनि, उनखे एडीबी कीअं अप्रूव कंदी एतिरनि पैसनि खे 31 अरब रुपयनि खे? न त उहे इन जे करे त अचनि था न बार बार। ॻाल्हि आहे त उहे कंट्रोवर्सी जे करे त प्रोजेक्ट अॻिते नथो हले न, इन जे करे त दे आर ट्राइंग टू गेट इट अप्रूव्ड थ्रू हुकार कर। त इन में त इफ आई वुड हैव बीन देयर त आई वुड हैव आस्क्ड द एडीबी to get out of this thing until and it is decided. They must not sign it before it is properly decided. पर एडीबी कुरी साहब एडीबी जलालपुर कैनाल के सागे तरीके से अप्रूव कयो, जंहिंमें सिंध जो कंसेंट न हो, सिंध के खबर न हुई ऐं उन्हनि पैसा बि ॾिना, सब कुछ पंजाबी वफाक से गठजोड़ सां इहो थी वियो। न ये तो सब ॻाल्हि ॾिसो, सवाल इहो थो पैदा थिए सिंध गवर्नमेंट करे छा पई। ॻाल्हि आहे त जेकॾहिं CCI नथी थिए त why they don't press upon the government to have a CCI? Why they don't pass the resolution in the Senate? Because Senate is an active body. Nobody have discussed this issue in the Senate. Senate Committee on Water discuss कोन थी करणु चाहे पई। सवालात जेके कॉन्स्टिट्यूशनल फोरम्स आहिनि ऐं तंहिंखां पोइ सिंध गवर्नमेंट इट सेल्फ घणा दफ़ा चीफ मिनिस्टर साहब लिखियो आहे त CCI में खणी अचो, ऐं जेकर हिन स्टेज ते आयो त छो न त सिंध जो चीफ मिनिस्टर लिखे इरिगेशन जो या चीफ मिनिस्टर बाबा इन खे न कयो। सवाल आहे त वी आर नॉट एक्टिव। लोग असांजे सिंध गवर्नमेंट जो आहे, मां चवंदुसि 24 कलाक। पंजाब विल डू इट, छाकाणि पंजाब जो पंहिंजो इंट्रस्ट आहे। पर पोइ सिंध हुकूमतनि जी हर लिहाज़ सां मुखालफ़त कई हुई, हर मीटिंग में वञी मुखालफ़त कंदा हुआ, पोइ जेका इलेक्टेड गवर्नमेंट हुई। पर उहो बि इनकम्प्लीट थियो न किसो, उहो बि CCI कन्वीन कराए कैंसिल न कराए सघिया न, उहो डेफर कराईंदा रहिया। डेफर कराईंदा रहिया, त हाणे ही बि पॉसिबिलिटी आहे त सुभाणे ही बि डेफर कराईंदा इलेक्टेड गवर्नमेंट खणी वञो, एडी कंट्रोवर्सी छो था जनरेट करियो? बहरहाल उहो तव्हांजी पंहिंजी, मां नथो, आई कांट कमेंट ऑन दिस, इट इज़ योर जजमेंट। जजमेंट नज़र मां स्पेकुलेट करां पियो त ईअं करणु घुरिजे सुभाणे। बिल्कुलु करणु घुरिजे, बिल्कुलु। डागा साहब खे सिंध जा इंट्रस्ट ख़बर आहिनि न, ऐं सिंध सरकार जी हिकिड़ी पोजीशन आहे, सिंध जी सियासी पार्टियुनि जी हिकिड़ी पोजीशन आहे, सिंध जे माण्हुनि जी हिकिड़ी पोजीशन आहे इन मामले ते। इहो छा एॾो ज़ोरी ज़बरदस्ती शयूं कंदा त कीअं हलाईंदा हिन मुल्क खे? मीडिया भी इन ते एक्टिव आहे, मीडिया काफ़ी एक्टिव रहियो आहे, तव्हांजे चैनल्स भी इन ते ॻाल्हायो आहे। समरी जेका सेल्फ कंटेंट आहे, समरी में सॼियूं गाइडलाइन ॾिनल आहिनि, जेके कंप्लाई विथ इट कंडीशन न थियूं आहिनि। Day 1 खां वठी जेका कंडीशन ई त पंजाब त हिननि जेका टेलीमेट्री अञा त लॻी कोन्हे टेलीमेट्री, ऐं जेके ॻाल्हि कनि था त असां पाणी जी माप वठंदासीं रुगो पंहिंजो तोनसा गुड्डू ऐं पंजनत ते। बाबा तोनसा गुड्डू पंजनत ते रुगो कोन्हे, पंजाब ते जाॾो काॾो पाणी थो खणे पियो। अकाड में त रुगो पाणी पंजाब खे इंडस में न आहे मिलियल, त वाई ओनली इंडस? यू मस्ट सुपरवाइज ऑल द इनलेट्स इन द पंजाब, राइट फ्रॉम मंगला टू पंजनत। हर हंधि जेको पाणी पंजाब यूज़ करे थो उहो सॼो मापणु घुरिजे, उहा ई असांजो इंट्रस्ट रहियो आहे। जेके तव्हां वाटर ऑडिट चयो या जेको असांजो इंट्रस्ट आहे, उन खां सवाइ को बि प्रोजेक्ट पंजाब जो कंहिंजो बि न थियणु घुरिजे। ठीकु साईं, वॾी महिरबानी फज़ला।